अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अॼु जेका असांजी दावत हुई सादिक आहे गोलो जंहिंजी इहा जमा आहे सॼी, हे पंहिंजो तारुफ़ पाण कराईंदा। त हुननि सां कचहरी बि करणी आहे, कुझु ॻाल्हियूं बि करणियूं आहिनि। इहा नालो छा आहे तुंहिंजो? शेर मोहम्मद। दादा शेर मोहम्मद। राति थींदी सब्ज़ोई सब्ज़ोई शेर मोहम्मद तव्हांजो नालो? हा फ़याज़ अहमद आहे तव्हांजो नालो? शाह खान। हा शाह खान आदा है। ये तो सादिक हिन जी जमाए सॼी है। तव्हांजो नालो? अली गोहर। हा ये अली गोहर। तव्हांजो नालो? फरमान गोलो। हा फरमान गोलो। ये बि गोलो हिन जी ज़ात जो ई साॻियो ई आहे। त पंहिंजो नालो ॿुधायो, ॾाढे नालो ॿुधायो। अब्दुल्ला मीर अली जुल्फारवा। गुलाम शबीर मीर अली साजिद गोलोबा। दीन मोहम्मद गोलोबा परदेसी। जाम गोलोबा। हे हिननि जी जमाए सॼी हे कमु कंदा आहिनि हिते मके में। या जदीद पिया सिरजंदी आहे, यानी कि सिंधी में चऊं नई पिया, अरबी में चवंदा आहिनि जदीद पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि ॾिसो था पिया। हिकिड़े कंहिं दोस्त पुछा कयो त भला उहा कहिड़ी नौकिरी आहे जंहिंमें इज़त बि न हुजे ऐं पघार बि न हुजे। मां हुनखे चयो त उहा नौकिरी आहे चमचागिरी जी, जंहिंमें इज़त बि न आहे हूंदी ऐं जेका त पघार बि न आहे हूंदी। त काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके रुॻी चमचागिरी कंदा आहिनि, माण्हू खे विहिणाइण में मिलंदो बि कुझु कोन हूंदो अथनि। जिथे वेंदा थुकूं लांतूं पवंदियूं अथनि, पोइ बि उन्हनि खे मज़ो ईंदो आहे। हिकु ॻोठ में हिकिड़ी बेवा माई हुई, उनखे नंढो ॿारु हुयो। उहो उनजो मुड़ुस त मरी वियो, इहो त हिकिड़ो कुदरती हथ में आहे। उन ॻोठ वारा सभु चवनि पिया त हिन माई खे कढूं, इहे मनूं सां पंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियईं। उन नंढे ॿार खे चवनि पिया हिनखे बि ॻोठ मां कढूं, पंहिंजे पीउ खे न मारे छॾियो। त ॻोठ वारा जी गॾु थिए अची हिननि कढो। वरी कंहिं चयो भाई मासूम ॿारु आहे, हे बेवा माई काॾे कढंदव? की न ॻोठ मां निकिरे हीअ मनूं सां हीअ। पोइ हुन छोकिरे चयो, छोकिरे जी उमिरि हुई 7-8 साल। छोकिरे चयो त मां खणी हल, ठीकु आहे मनूं सां, मां वञा थो, मां लिभाॻो आहियां, मुंहिंजे अमड़ खे न कढो। पोइ हुन छोकिरो वीचारो ॻोठ मां निकितो हलियो वियो, वियो शहर में, उते वञी अख़बारूं बि खपाईंदो हुयो। वरी कंहिं सब्ज़ी जी दुकान ते कमकार बि कंदो ऐं पढ़ंदो हुयो। टाइम गुज़रंदो रहियो। आख़िर वञी पढ़ी पढ़ी वॾो ऑफिसर थियो, हुनखे गाॾी मिली उतां। पोइ हुन चयो त हाणे मां पंहिंजे ॻोठ वञा, मुंहिंजे अमड़ त हाणे वञी मिलां, जो हाणे मां माण्हू न चवंदा मूंखे लिभाॻो। जॾहिं वॾी गाॾी में आयो, हुन सां गॾु पंहिंजा गार्ड साण, जॾहिं हुन ॻोठ जे विच चौंक ते जो आयो, उते जो गाॾी जॾहिं सॼो ॻोठ गॾु थी वियो, हुनजो वॾो को ऑफिसर आयो आहे। जीअं जो लथो वञी पंहिंजी माउ खे ॿाह में वठी थियो चौंक ते, सॼो ॻोठ बि गॾु थियो अचे, मायूं मर्द सभिनि खे सॾु करे चई ॻाल्हि ॿुधो, मां उहो ई आहियां जो कल्ह तव्हां मूंखे चयो पिया त लिभाॻो आहे, हीअ माई बि लिभाॻी आहे। तो लिभाॻा असां न आहियूं, लिभाॻा तव्हां हो सभु ॻोठ वारा, जो अॼु मां ॾिसो ऑफिसर लॻो पियो आहियां। तव्हां सभु हिते ॿराड़ी में धूड़ पिया था पियो, ॿनी ॿारहं पिया था कयो, मां ऑफिसर आहियां। हाणे लिभाॻो केरु आहे? तव्हां लिभाॻो, मां लिभाॻो आहियां। जे मुंहिंजो पीउ मरियो उहो त अलाह मारियो, हाणे लिभाॻो केरु आहे? सो दोस्तो घणा माण्हू ईअं ई वरी ॾोह ॿियनि ॾे ॾींदा आहिनि। इहो हिकिड़ो कुदरती हूंदो आहे। पोइ कंहिंखे अलाह ताला जो छोरो थो करे त ॿियो उन में बि अलाह जो राज़ हूंदो आहे। का माई अगरि बेवा थी थिए त उन में बि अलाह जो राज़ हूंदो आहे। खणी कल्ह हुन खणी ॾुख हुया, पर हुन पुट जो ऑफिसर थियो, हुनखे सुख वरी मिली विया। बलोच आहिनि, कुझु सिंधी आहिनि, पर सभु बलोच ई आहिनि। हिकिड़े असां इन करे सिंधी में था ॻाल्हायूं जीअं सभु सम्झनि। उहो मां पाण बि बलोची आहियां, बलोच आहियां, पर इन करे सिंधी में था ॻाल्हायूं जीअं सभु सम्झनि जेके बि वेठा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। हिकु हमराह जे मथां हुयो केस, पोइ कोर्ट रोज़ रोज़ हाज़िरियूं अचे, तंग थियो। की पोइ पुछा कीअं सलाह अची ॾियो हाल वाल, मां जानकी छॾायां जज मूं, रोज़ जज जी फशरी आहे। ॿिए चयो ॻाल्हि ॿुधो, हिन जज खे ॿाहिरि निकिरे वञी था मिल, हिनखे पैसा ॾे, पैसा वठो तूं जेल छॾी वियो। ठीकु आहे। जेॾी महिल कोर्ट जो टाइम जो ख़तमु थियो, वञी जज सां वञी मिलियो। जज खे चई मां तोखे पैसा ॾियां थो, मुंहिंजी जिंद छॾे, रोज़ रोज़ हाज़िरी थो ॾियारीं मूंखे। चई ठीकु आहे, मूंखे हेतिरा पैसा तूं ॾे, मां तुंहिंजी जिंद छॾियां थो। हुन पैसा पट सट करे हाणे जज खे ॾिनई।
जज हिन जी जान छॾी ॿाहिरि निकितो वञूं हमरा खे चई ॾे वड़ तोखे कीअं ख़बर पए त पैसा वठंदो आहे जी मूंखे ख़बर आहे जी असांजे ॻोठे वॾा ज़ालिम आहिनि हिन जी यारी उन्हनि सां आहे मां सम्झी वियुसि ज़रूरु यार यार खे ॻोल्हे ले उहो यार थींदो जेको उन तहत हलंदो आहे तॾहिं त मां तोखे चयो त पैसा वठंदी उहो बि अहिड़ा पैसनि जा बुखिया आहिनि त हुन पंहिंजी जान छॾाई पैसा ॾेई हुनखे त चवंदा आहिनि त यारी दोस्ती हर माण्हू पंहिंजे हिसाब किताब सां रखंदो आहे